कराची नादरन बाईपास भरिसां गुलशन सैयद काज़मी मोहल्ला जे ब्लॉक बी जे सदर अब्दुल हमीद छछर पारां गुलशन सैयद टेंट सिटीअ में पानी की किल्लत के ख़त्म करण लाइ पानी जो बोर लॻारायो। बोर जो इफ्तिताह सियासी समाजी अॻवान सैयद अहमद शाह काज़मी ख़ुसूसी दुआ घुरी कयो। सियासी समाजी अॻवान सैयद अहमद शाह काज़मी GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बोर लॻण सां गुलशन सैयद टेंट सिटी के रहवासिन के काफ़ी फ़ायदो मिलंदो। गरीब मिसकीन मानू टैंकर वठण खां बची पवंदा। उन मौके ते गुलशन सैयद काज़मी मोहल्ला ब्लॉक बी जे सदर अब्दुल हमीद छछर GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त काफ़ी महीननि खां गुलशन सैयद टेंट सिटी में पानी की खोट हुई। गरीब मिसकीन मानू हिन महंगाई के दौर में पानी जा टैंकर ख़रीद करण ते मजबूर हुआ। हाणे असां उन्हनि जी तकलीफ़ुनि परेशानियुनि के ख़त्म करण जे लाइ पानी जो बोर लॻारायो आहे, जंहिंसां टेंट सिटीअ में रहंदड़ मिसकीन माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो मिलंदो। अब्दुल हमीद छछर जो वधीक चवणु हुयो त पानी हिकु कुदरती नेमत आहे जेको हर इंसान जी ज़रूरत आहे। पानी इंसान लाइ तमामु घणो ज़रूरी आहे। पानी खां बग़ैर को बि साह वारो ज़िंदा रही नथो सघे। अब्दुल हमीद छछर जो वधीक चवणु हुयो त हिन बोर ते हिकिड़ो फिल्टर प्लांट लॻाईंदासीं त जीअं ॻोठाणनि खे मुफ़्त मिठो पाणी ॾेई सघूं।